छा थो थिए बा? मां पेट में पेट वियो। अल्लाह साईं राव कयो बा। अदा खे ॾिसण वञनि था। अलाह कंदो तुंहिंजे भाउ खे शिफ़ा मिलंदी। हा राणी, जॾहिं रांझण खे नांग डंगियो हुयो न, पोइ त सभु उमेद ई हाराए वेठा हुआ, पर जॾहिं फ़क़ीर आयो पोइ रांझण ठीकु थी वियो। अम्मा बि चवंदी आहे त हुन फ़क़ीर जी दुआ अदा खे लॻी, तॾहिं हुननि अखियूं खोलियूं। अचो फ़क़ीर साईं, अचो बाबा, अचो बाबा अचो। अल्लाह फ़क़ीर साईं, मुंहिंजे बचड़े लाइ दुआ कयो। हिकु लम्हो बि सुकून न अथसि। ॿियो ॾींहुं आहे ईअं मच्छीअ जीअं पियो थो तड़पे। जी जाओ, हू वॾो बाज़ारो आहे, पंहिंजे बंदन खे घणो वक़्तु तकलीफ़ में नाहे रख। करम कंदो मालिक, असांजे मथां ज़रूरु करम कंदो। इहा हालत अथसि, तव्हां पाण ॾिसो। पहिरियां त हिन जी उल्टी बंदि कराइणी पवंदी, जेको हिन ज़हरीलो पाणी पीतो आहे। उन जो असरु अञा हिन जे पेट में आहे, जेको ख़तमु नथो थिए। छोकिरा त गुज़ारे बि सघनि। ख़ैर कंदो मालिक साईं। फ़क़ीर, दुआ घुर त मालिक साईं ख़ैर करे। मूं ॾाढी कोशिशि कई आहे फ़क़ीर साईं, का फकी फ़र्क़ु नथी थिए। हिन वरी हिन जी उल्टी बंदि थी थिए। हिननि ॿिनि लाइ मूं जेको तव्हांखे ॿुधायो आहे त अक जे खीर में माखी विझी ॿिन्हिनि खे पीआरियो, जीअं हिननि जो बुख़ार लही वञे। बाक़ी हिन लाइ मूं वटि कुझु कखा आहिनि जेके तव्हांखे ॾियां थो। शिफ़ा मालिक अता कंदुसि।